गढ़ी खैरो सिंध बलोचिस्तान के मिलाईंदड़ बेगारी पुल गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी ज़बून हाली जो शिकार। ख़बर मूजिब सिंध ऐं बलोचिस्तान के मिलाईंदड़ बेगारी पुल केतिरनि ई सालनि खां ज़बून हाली जो शिकार बणियल आहे। पुल खे मुख़्तलिफ़ जॻहुनि खां 3 वॾा खॾा पइजी विया। पुल खे खॾा पवण सबबि वॾे नुक़सान जो ख़दशो थी सघे थो। सिंध बलोचिस्तान के मिलाईंदड़ बेगारी पुल आहे जियां खां कराची, हैदराबाद, लाड़काणो, जैकमाबाद, शहदादकोट, ओस्ता मोहम्मद, कोयटा समेत सिंध बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि जूं गाॾियूं क्रॉस थियनि थियूं ऐं हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। जॾहिं त शहर जी सुञाण धुरियुनि पारां मुसलसल बेगारी पुल जी तामीर लाइ हितां जे चूंडियल नुमाइंदनि MBA मुमताज़ ख़ान जखराणी, MNA मोहम्मद मियां सुमरो खे शिकायतूं कयूं वयूं, पर हिन वक़्त तक पुल जो नओं तामीराती कमु शुरू न थी सघियो। जॾहिं त ॿिए पासे शहरियुनि CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा चूंडियल नुमाइंदा बि हिन ही पुल खां हर रोज़ गुज़र कंदा आहिनि, पर हुननि जो को बि नोटिस नथो वरितो वञे।